नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त शेख बिरकियो वेझो ॻोठ दिलावर माछी में मज़ार माछी जा 4 पुट ऐं संदसि सोट बशीर अहमद माछी अखियुनि जे नूर खां महरूम बणियल आहिनि, जेके गुरबत सबबि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। वधीक तफ़सील मुज़फ़र अली बिरोही जी हिन रिपोर्ट में। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। शेख बिरकियो जे ॻोठ दिलावर माछी में मज़ार माछी जा 4 पुट शोबान अली माछी, सद्दाम हुसैन अल्लाहवरायो ऐं मलक अली माछी चारई पुटनि समेत सौट बशीर अहमद माछी बि अखियुनि जे नूर खां महरूम बणियल आहे, जेके गुरबत सबबि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। संदसि हिकु पुट शुगर जो पिणु मरीज़ आहे। पुटनि जे नाबीन हुअण सां संदसि ज़िंदगी ॾुख ऐं तकलीफ़ुनि सां गुज़रे थी। मज़ार माछी घर जे भातियुनि जा पेट भरण लाइ राति ॾींहुं पोरियो करे थो। पोरे जी उजरत घटि हुअण करे संदसि घर जा भाती हिकु वेलो खाइनि था त हिकु वेलो बुखे पेट सुम्हनि था, जेके अखियुनि जे इलाज ऐं माली सहायता लाइ कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहिनि। असां केरु आयो कोन्हे, असीं अखियुनि खां नाबी न आहियूं। साईं मुराद अली शाह घुर थो करियां त असांखे रोज़गार ॾिनो वञे, राशन पाणी असीं हिकु भेरो खाऊं था, 5 ॾींहं पेट लंघण वेठा आहियूं। असीं हथ वधिया खे अर्ज़ु कंदासीं असां कार्रवाई करी वञे, असीं बुख काटण ते मजबूर आहियूं। असीं मुतालबो करियूं था, असीं 5 ॼणा नाबी न आहियूं, मुंहिंजे सौट रहंदा आहियूं, उनजा 4 पुट आहिनि। असां आला इख्तियारनि खां मुतालबो करियूं था असांजी सार संभाल लही वञे। हिकिड़े ॾींहुं खाऊं था, ॿिए ॾींहुं खायो कोन सघूं, असांखे शइ जी तंगी आहे, महिरबानी करे असांखे ॾेई वञे। ऐं कॾहिं हिकिड़ो ॼणो कमाए थो, 21 घर जा भाती आहिनि। 4 पुट नाबीन आहिनि, हिकिड़ो सौट मुंहिंजो उहो नाबीन आहे, 5 माण्हू मूं वटि आहिनि ऐं कमाइण वारो हिकिड़ो ॼणो आहियां ऐं 21 माण्हू मुंहिंजे पुठियां खाइण वारा आहिनि। ऐं मुतालबो करियां त मूंसां मदद कई वञे, पुटनि जो इलाजु कयो वञे। मुंहिंजा नाबीन पुट आहिनि, ऐं हिकिड़ो ॼणो कमाइण वारो आहियां। सद्दाम हुसैन असीं जेको ऐं सद्दाम हुसैन मुंहिंजो नालो आहे, मज़ार जो पुटु आहियां। ऐं असां जे अखियुनि खां असीं महरूम आहियूं ऐं हुकूमत खां इहो चाहियूं था त असांजो इलाजु करायो वञे, असांखे अखियुनि जी रोशनी ॾिनी वञे ऐं ॿियो जेको असांजे घर में सहूलियतूं न आहिनि उहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। बिरकियो जे ॻोठ दिलावर माछी जे रहवासियुनि मज़ार माछी संदसि नाबीन पुटनि ऐं सौट जा वीचार ॿुधा। मज़ार माछी ऐं नाबीननि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध समेत चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि खां भरपूर मुतालबो कंदे चयो त खुदारा मूं ते ऐं मुंहिंजे नाबीन पुटनि ऐं सौट ते रहम जी हिकु नज़र करे मुंहिंजे पुटनि ऐं सौट जे अखियुनि जो इलाज कराए माली सहायता कई वञे। कैमरामैन माजिद अली बिरोही सां गॾु मुज़फ़र अली बिरोही, आवाज़ TV न्यूज़, शेख बिरकियो।